بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। يا أيها المزمل قم الليل إلا قليلا نصفه أو انقص منه قليلا أو زد عليه ورتل القرآن ترتيلا। ए नबूवत जी चादर ढकींदड़ हबीब, तव्हां रात जो थोरो हिसो इबादत लाइ उथो, अधु हिसो या उन खां कुझु घटि हिसो या कुझु उन खां ज़्यादा करियो। मतिलब त तव्हांखे इख्तियार आहे ऐं तव्हां क़ुरान करीम चङी तरह झले झले पढ़ो। إنا سنلقي عليك قولا ثقيلا। बेशक असीं तव्हां ते क़ुरान करीम नाज़िल कंदासीं। إن ناشئة الليل هي أشد وطئا وأقوم قيلا। बेशक इबादत लाइ रात जो उथण इहो सख़्तु बार आहे ऐं उन में क़ुरान करीम जी तिलावत बहितर थिए थी। إن لك في النهار سبحا طويلا। रसूल अरबी, बेशक तव्हां लाइ ॾींहं में तमामु घणी मसरूफ़ियत आहे। واذكر اسم ربك وتبتل إليه تبتيلا। ऐं तव्हां पंहिंजे रब जो नालो यादि करियो ऐं सभिनी खां जुदा थी फ़क़ति उन ॾांहुं मुतवजह थियो। رب المشرق والمغرب لا إله إلا هو فاتخذه وكيلا। उहो मशरिक़ ऐं मग़रिब जो रब आहे, नाहे को महबूद मगर उहो तव्हां उनखे कारसाज़ बनायो। واصبر على ما يقولون واهجرهم هجرا جميلا। ऐं तव्हां उन्हनि जे एतिराज़नि ते सबुरु करियो ऐं तव्हां उन्हनि खे सुहिणे नमूने सां छॾे ॾियो। وذرني والمكذبين أولي النعمة ومهلهم قليلا। ऐं तव्हां तकलीफ़ कंदड़ वॾनि माण्हुनि खे ऐं मूंखे छॾे ॾियो ऐं तव्हां उन्हनि खे थोरी मोहलत ॾियो। إن لدينا أنكالا وجحيما وطعاما ذا غصة وعذابا أليما। बेशक असां वटि गरियूं, ॾंडा ॿेड़ियूं ऐं भड़कंदड़ बाहि ऐं उहो ताम आहे जेको निड़ीअ खां हेठि न लहे ऐं दर्दनाक अज़ाब आहे। يوم ترجف الأرض والجبال وكانت الجبال كثيبا مهيلا। उन ॾींहुं ज़मीन ऐं जबल थरथले में हूंदा ऐं जबल उन ॾींहुं वारीअ जे ढिगनि वांगुरु वहंदड़ हूंदो। إنا أرسلنا إليكم رسولا شاهدا عليكم كما أرسلنا إلى فرعون رسولا। बेशक असां तव्हां ॾांहुं रसूल अरबी खे तव्हां ते शाहिद करे मोकिलियोसीं, जीअं असां फिरौन ॾांहुं मूसा खे पैगंबर करे मोकिलियो। فعصى فرعون الرسول فأخذناه أخذا وبيلا। पोइ फिरौन मूसा जी बेफ़रमानी कई तो असां उन ते सख़्तु पकड़ कई। فكيف تتقون إن كفرتم يوما يجعل الولدان شيبا। पोइ तव्हां कीअं बचंदा जेकॾहिं कुफर कंदा। उहो क़यामत जो ॾींहुं जेको ॿारनि खे हेबत ऐं ख़ौफ़ ऐं रोब जे करे पोड़ो करे छॾींदो। السماء منفطر به كان وعده مفعولا। आसमान उन जे ख़ौफ़ खां फाटी पवंदो, अल्लाह जो कयल वाइदो पूरो थींदो। إن هذه تذكرة فمن شاء اتخذ إلى ربه سبيلا। बेशक हीअ नसीहत आहे, पोइ जेको चाहे त उहो पंहिंजे रब ॾांहुं सही राह वठे। إن ربك يعلم أنك تقوم أدنى من ثلثي الليل ونصفه وثلثه وطائفة من الذين معك والله يقدر الليل والنهار علم أن لن تحصوه فتاب عليكم فاقرؤوا ما تيسر من القرآن علم أن سيكون منكم مرضى وآخرون يضربون في الأرض يبتغون من فضل الله
وآخرون يقاتلون في سبيل الله فاقرؤوا ما تيسر منه وأقيموا الصلاة وآتوا الزكاة وأقرضوا الله قرضا حسنا وما تقدموا لأنفسكم من خير تجدوه عند الله هو خيرا وأعظم أجرا واستغفروا الله إن الله غفور رحيم बेशक तव्हांजो रब ॼाणे थो त बेशक तव्हां राति जो उथो था कॾहिं बिनसन राति जे क़रीब ऐं कॾहिं अधु राति जो ऐं कॾहिं टीहें थे राति जे क़रीब ऐं हिकु जमायत साहब कराम जी तव्हां सां गॾु आहे ऐं अलाह ताला राति ऐं ॾींहं जो अंदाज़ो फरमाए थो हुनखे मालूम आहे तव्हां खां राति जो अंदाज़ो हरगिज़ न थींदो पोइ उहो तव्हां ते महिरबान थियो आहे पोइ तव्हां उहो पढ़ो जेको तव्हांखे क़ुर करीम मां आसान लॻे थो हुनखे मालूम आहे त अनक़रीब तव्हां मां के मरीज़ थींदा ऐं ॿिया ज़मीन में सफ़र कनि था इहे अलाह ताला जो फज़ल यानी तिजारत ऐं इल्म वग़ैरह तलब कनि था ऐं ॿिया माण्हू अलाह जी वाट में जिहाद कनि था पोइ तव्हां क़ुर करीम पढ़ो जेतिरो तव्हांखे आसान थिए ऐं तव्हां निमाज़ क़ाइम करियो ऐं तव्हां ज़कात ॾियो ऐं तव्हां अलाह ताला खे सुहिणो कर्ज़ ॾियो यानी अलाह जे राह में ख़र्च करियो ऐं जेको नेक अमल तव्हां पंहिंजे लाइ अॻियां मोकिलींदा उनखे तव्हां अलाह ताला वटि उन खां बहितर ऐं उन खां अजुर में वधीक लहंदा ऐं तव्हां अलाह ताला खां बख़्शिश तलब करियो बेशक अलाह ताला गफ़ूर रहीम आहे